अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूद न्यूज़ टीवी। सिंध शूद न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। तालका सकरन रिपोर्टर एहसन अली सोलंकी जी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन सकरन जे तावन सां पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट ऐं ब्लेसिंग फाउंडेशन तरफ़ां ॻोठ 21 दत्त में हेल्थ मेलो लॻायो वियो। उन मौक़े ते DHO शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर दौलत जमाली, डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर रियाज अहमद शर, डॉक्टर तस्लीम कोसर, सदर जर्नलिस्ट राइटर्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस जुल्फ़कार अली ख़ासकेली, शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन के सरपरस्त आला ज़मान नूनारी, सदर वारिस नूनारी चयो त सिंध जे क़दीम तहज़ीब असांजी सुञाणप ऐं शान आहे। असीं सिंध जे सकाफ़त जा वारिस आहियूं। हिननि चयो त शहबाज़ वेलफेयर जी कोशिशुनि सां जेको हेल्थ मेलो लगायो वियो आहे उन जो ख़ासि मक़सदु इहो आहे त ॿार जी पैदाइश में मुनासिब वक़फ़े माउ ऐं ॿार जे सिहत जी सालमियत ऐं बराबरि खाद खुराक बाबति आगाही ॾियणु आहे। हीअ ॻाल्हि वाज़िह आहे त थोरनि ॿारनि जे बहितर निशोनिमा तइलीम, सिहत ऐं पोशाक जो ख़्याल बि सुठे नमूने रखी सघिजे थो। हेल्थ मेले में जनरल सेक्रेटरी सकरन प्रेस क्लब मसूद उमरानी, मजीद अब्बासी, बहतरी कमेटी 21 दत्त जे सदर यूनुस नूनारी, माशूक अली नूनारी, अब्दुल मालिक नूनारी, हुजूर बख्श नूनारी समेत वॾे तइदाद में औरतुनि शिरकत कई। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध शूद न्यूज़ टीवी।